इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे पीटीआई तर्जमान फवाद चौधरी चयो त आयशा गुलालाई जी का हैसियत नाहे, हू सीट छॾे ॿीहर इलेक्शन विढ़े। हुन चयो त आयशा गुलालाई सभिनी जे आॾो तहरीक इंसाफ़ छॾण जो बयान ॾिनो, पर हूअ एतिरो कूड़ ॻाल्हाए चुकी आहे जो उन जे करे अंग्रेज़ी जी डिक्शनरी भी तब्दील थी वई आहे। संदसि कूड़ जो अंदाज़ो मीडिया पाण लॻाए सघे थी। आयशा गुलालाई की वजह से अंग्रेजी की डिक्शनरी तब्दील हो गई है। जो औरत 8 महीने अपनी सीट बचाने के लिए 6 महीने और 7 महीने इतने खुले झूठ बोले आके उसके करैक्टर का अंदाजा आप सब लोग आराम से लगा सकते हैं। संदसि चवणो त नेब आॾो गैर हाज़िरी जी सज़ा 3 साल कैद आहे। शरीफ खानदान पंहिंजे मामलनि ते जवाब नथो ॾियणु चाहे। JIT में केतिरा ई सबूत आहिनि जंहिंखे शरीफ खानदान नज़रअंदाज करे रहियो आहे। नैब में तो बड़ी सिंपल प्रोविजन है, अगर आप सामने नहीं आते तो 3 साल आपको एब्सेंशिया में जो सजा है यानी आपकी गैर हाजिरी की सजा 3 साल तो सीधी सीधी है। फवाद चौधरी चयो नेब अदालत में शरीफ खानदान जो नओं मुंशी आसिफ कुरमानी पेश थियो, जंहिं ग़लत बयानी खां कम वरितो, खेसि गिरफ़्तार करणु घुरिजे हा। संदसि चवणो त अदालत खे ॿुधाए पियो वञे त लंडन फ्लैटनि जो पतो नाहे, जॾहिं त FZA कंपनी मां 2 कंपनियुनि ॾांहुं पैसा उमाणिया पिया वञनि। फवाद चौधरी चयो त पापा ऐं पप्पू पैसा ॾे आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि, हू बि चाहिनि था त पैसा ॾे वापसि अचनि। हुन चयो त इमरान खान इलेक्शन कमीशन जो एतिराम करे थो ऐं हर हंधि पेश थींदो आहे। इलेक्शन कमीशन वटि तोइन अदालत जी कार्रवाई जो अख्तियार नाहे, उन बाबति हाई कोर्ट जल्द फैसलो कंदी। इमरान खान हर अदालत में पेश हो रहे हैं, हर जगह पे पेश होंगे। इलेक्शन कमीशन का भी एहतराम करते हैं, जरूरत हुई तो यहाँ पे भी पेश होंगे। हमारा नुक्ता क्या है? नुक्ता यह है कि क्या इलेक्शन कमीशन अदालत है या एडमिनिस्ट्रेटिव इदारा है, इंतजामी इदारा है। अगर इंतजामी इदारा है तो उसके पास तौहीन अदालत का इख्तियार नहीं है। फवाद चौधरी चवणो त नेब रेफरेंस मामले ते सुप्रीम कोर्ट जे मॉनिटरिंग जज के नोटिस वठणु घुरिजे ऐं एहसन इक़बाल खे अदालत में तलब करे पुछाणो कयो वञे त हू कंहिंजे चवण ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे।